HRJD न्यूज़ पर ताज़ा तरीन अपडेट्स और खबरों का सिलसिला जारी है। रुख करते हैं सेवन शरीफ का, जहाँ लकी शाह सदर की दरगाह पर मौज़िम अब्बासी की कामयाबी की खुशी में अब्दुल गफूर चौहान और समाजी कारकुन गुलाम कादर जोयो की तरफ से दरगाह पर हाजिरी और मिठाई तकसीम की गई। मज़ीद तफसील के लिए HRJD न्यूज़ की रिपोर्टर शकील अहमद चन्ना की ये रिपोर्ट। G7 शरीफ के करीब लकी शाह सदर में अब्दुल गफूर चौहान और समाजी कारकुन हाजी गुलाम कादर जोयो ने दरगाह लकी शाह सदर पर मिठाई तकसीम की और पूरी सिंध वालों को मुबारकबाद दी। उन्होंने कहा कि पूरी सिंध को आज खुशी है, पीपल्स पार्टी को लालकाना से शिकस्त हुई है और ये इलेक्शन जो था वो साफ और शफाफ इलेक्शन हुआ है और हम मज़ीद ये भी उम्मीद करते हैं कि आइंदा भी ऐसे बेहतर तरीके से और साफ शफाफ इलेक्शन होंगे और हम ये भी उम्मीद करते हैं कि जो मौज़म अब्बासी PS 11 से जो कामयाब हुए हैं वो इंशाल्लाह पूरी सिंध के लिए बेहतर काम करेगा। अस्सलाम वालेकुम। जीअं त PS 11 ते मौज़म अब्बासी साहिब जी कामयाबी ख़ुशीअ में हीअ असां हिते मिठाई दरगाह लकी शाह सदर ते विराए रहिया आहियूं ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी आहे जो मौज़म अब्बासी साहिबु ज़िले लाड़काणे मां कामयाबी माणी आहे ऐं असां जेको सो पूरी सिंध में चाहियूं था त ईअं मेरिट ते इलेक्शन थिए ऐं मौज़म अब्बासी जहिड़ा माण्हू अचनि जेके सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कनि ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी आहे जो पीपल्स पार्टी लाड़काणे मां शिकस्त हासिलु कई आहे। दोस्त अब्दुल गफूर साईं शामा शाह जो मैनेजर असां समाजी कारकुन गुलाम कादर जोयो वज़ाए थो करे त भाऊ रोशनी विझी रहियो हो त मौज़म अब्बासी साहिबु जीअं लाड़काणे में इलेक्शन खटण जी सूरत में नौजवान ऐं सिंधी कॉम्पर्स माण्हुनि खे तमामु ख़ुशीअ जी लहर पखिड़िजी वई आहे ऐं जे ईअं हर इलेक्शन मुनसिफ़ाना थियणु खपनि त पीपल्स पार्टीअ जो वजूद ख़तमु थी वियो। खे अपील कंदुसि त लाड़काणे जी सीट खटण सां मौज़म अब्बासीअ जी जेकी रिज़ल्ट आहे उन जे नतीजे में तव्हां पूरी सिंध जो आवाम होशियारीअ सां महिनत करे ऐं सिंध इलेक्शन कमीशन जे सही इलेक्शन थियणु खपे त अॻियूं रिज़ल्टूं बि ईअं हुजनि खपनि हा पर सिंध सां नाइंसाफ़ी कयो ऐं नक़्स माण्हुनि खे ऐं ज़ालिम माण्हुनि खे हुक्मरानी ॾिनी पई वञे। मां सिंध पर पाकिस्तान लेवल ते ऐं सिंध इलेक्शन कमीशन खे अर्ज़ु कंदुसि त वाह जी इलेक्शन हीअ हिन तक जी थी आहे आईंदे लाइ इलेक्शन बि ईअं हुजणु खपनि त पूरी सिंध मां पीपल्स पार्टीअ जो वजूद ख़तमु थींदो ऐं सिंधी क़ौम जो बुनियादी हक़ मिलंदो ऐं सिंधी क़ौम का ताक़तवर थींदी।